कंदकोट में सिंध यूनाइटेड पार्टी तरफां कारकुननि खे पुलिस तरफां खंबे गुम करण खिलाफ शहर में शटर बंद हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हड़ताल सबब शहर जो मुख्य बाज़ारूं बंद करे एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। होॾां शहर में एसयूपी जे अॻवान दिलमुराद ॾाहाणी, शाहनवाज़ मरेटे ऐं ॿियनि एहतजाज कंदड़नि चयो त पुलिस उन्हनि जे कारकुननि रहमतुल्लाह शारी, मोहम्मद अली ॾाहाणी, बख़त अली बख्श ऐं इम्तियाज़ लाशारी खे बिना जवाज़ खंबे गुम कयो आहे। उन्हनि मुतालबो कयो त कारकुननि खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। बदीनी शाहबाद रोड ते अणॼातल चोर दुकान जा ताला तोड़े मशहूर वापारी इकबाल मेमण जे दुकान में पियल लखे रुपयनि जा रेडीमेड जा कपड़ा खणी विया। दुकान जा ताला टुटल ॾिसी वापारी वॾे अंग में गॾु थी विया। वापारियुनि शाहबाद रोड बंदि करे धरणो हयो। वापारी इकबाल मेमण मूजिबि संदसि दुकान में पियल 7 लख रुपयनि जा रेडीमेड जोड़ा अणॼातल चोर खणी विया आहिनि। तलार ॻोठ तइब सांद में घर जी भिति किरण सबबि हिक ई ख़ानदान जा 2 भाती थॾे ते फोत थी विया। फोतियुनि जा लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। फोत थी वियल 25 वरनि जे असगर ऐं कलसूम जी जनाज़े निमाज़ ॻोठ तइब सांद में अदा कई वई। जनाज़े निमाज़ में मरहूमनि जे मिटनि माइटनि खां सवाइ तरवासियुनि वॾे अंग में शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk